असां बाशऊर आहियूं। असां पंहिंजी सिंध ऐं पाकिस्तान जी हिफ़ाज़त करणु ॼाणूं था। असां पंहिंजे मुल्क जो दिफ़ा करणु ॼाणूं था। असांजी पाक फ़ौज हुजे या असांजा कानून लागू कंदड़ इदारा हुजनि, असां गॾिजी पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त बि कंदासीं ऐं सिंध जी बि हिफ़ाज़त कंदासीं। जेके हिते अची करे शैतानगिरियूं कनि था, असां उनखे भरपूर जवाब बि ॾियण जी सघ रखूं था। त इंशाल्लाह असांजी इहा कोशिशि हूंदी त असां फितनतुल ख़्वारिज जेके बि आहिनि, जेके पाकिस्तान जे ख़िलाफ़ु कमु कनि था पिया, ऐं इंशाल्लाह उन्हनि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदासीं। अॻे ॾिनो बि आहे। फ़ौज में सिंधी भर्ती थींदा ऐं थींदा रहंदा। हमेशह हर वक़्तु हर घड़ी हर पल सिंधी फ़ौज में भर्ती थींदा ऐं शहादत माणींदा रहंदा। फ़ौज में भर्ती थींदा रहंदा। जीअं त तालिबाननि चयो आहे सिंधी फ़ौज में भर्ती न थियनि, असां भर्ती थींदासीं। सिंधी क़ौम हरदम पाकिस्तान जे लाइ क़ुर्बानी ॾिनो आहे ऐं फ़ौज में बि सिंधियुनि क़ुर्बानी ॾिनो आहे ऐं असांजो हक़ आहे। असां फ़ौज में भर्ती थींदासीं, वरी छा बि थिए। से अभी तालिबान ने प्रेस रिलीज़ जारी की है, जो है भर्तियां अगर पाक फ़ौज करेगा नौजवानों की, सिंधी नौजवानों की, तो हम उनको शहीद कर देंगे। और इस तरीके की जो उन्होंने प्रेस रिलीज़ जारी की है, सिंध की आवाम एंड बीइंग अ मदर, मैं इस प्रेस रिलीज़ को मुकम्मल तौर पे रद्द करती हूँ। और मेरी ये ख्वाहिश है कि मेरा बेटा पाक अफवाज में जाए, पाक फ़ौज ज्वाइन करे और अपने मुल्क का और अपनी पाक फ़ौज का जो है वो नाम पूरी दुनिया में रोशन करे। और मैं सिंध वॉइस के प्लेटफॉर्म से यही पूरे सिंध को और पूरे पाकिस्तान को ये पैगाम देना चाहूँगी, और स्पेशली माओं को, कि अपने बेटों को पाक अफवाज में जाने की तरबियत दें। उनको अभी से ये बताएं कि आपने बड़े होना है, आपने अपने मुल्क का नाम रोशन करना है। असांजे नौजवान खे तमामु घणी शौक़ु आहे पाक आर्मी में शमूलियत थियण जी। अक्सर करे सिंध जे इलाइक़े जे माण्हुनि खे ऐं पाक आर्मी जो तमामु बहितरीनु रोल रहियो आहे ईरान अमेरिका जे वार में, ऐं तमामु घणी सालसी ऐं तमामु बहितरीनु किरदारु अदा कयो आहे। असांजे नौजवाननि खे तमामु घणी शौक़ु आहे।